अस्सलाम दोस्तों अची विया आहियूं असां टेली फिल्म जी रिकॉर्डिंग ते सिंजोरो जे भरिसां हिकिड़ी बहितरीनु ऐं ख़ूबसूरत लोकेशन आहे ऐं हिन फिल्म जी जेकी कहाणी आहे यकीनन तव्हां सम्झी विया हूंदव जंहिंजे हथ में कैमरा आहे तमामु बहितरीनु सिंजो तमामु ख़ूबसूरत डायरेक्टर कैमरामैन राइटर मोहतरम मुमताज़ ख़ासकर साहब जी मुमताज़ सर जी असां टेली फिल्म साम ऐं जंहिंजो राइटर ऐं कैमरामैन आहे उन चीज़ आहियां ऐं मूंसां गॾु असांजो चीफ ख़ासि केली मज़ार ख़ासि केली साहिब जन डायरेक्टर आहिनि ऐं जेके डायरेक्शन जा फराइज़ सर चीफ ख़ासि केली चयो वरी ॿिया चीफ सर असांजो चीफ ख़ासि केली उबायो ख़ासि केली ऐं हिन फिल्म जो प्रोड्यूसर तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त उहो वरी आहे हाकिम ख़ासि केली हिन फिल्म में तव्हांखे ख़ासि केली नज़र ईंदा ऐं असांजी नयो जेका हीरोइन आहे मोहतरमा दुआ जमाली साहिबा जेका हिन फिल्म में असां मज़ार साहब इंट्रोड्यूस कराई है सिंधी मीडिया की तवा एक नई हीरोइन ॾिनी आहे जी जी सर बिल्कुल अस्सलाम वालेकुम उम्मीद आहे तव्हां सभु बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो ही सभु मुंहिंजा टीम मेंबर आहिनि ऐं ॾाढा शुक्र अलहमदुलिल्लाह सुठा अदब एहतराम इख़लाक़ ॾाढो भलो आहे ॾाढी सपोर्ट कंदा आहिनि ऐं त पहिरीं फिल्म आहे मुंहिंजी अॼु शूट पई कयां मतिलबु टियों चौथों शूट हले पियो असांजो अच्छा पहिरीं फिल्म आहे तव्हांजी जी जी माशाल्लाह तव्हां सां सीन कया आहिनि मूं तव्हां त ॾाढा कॉन्फिडेंस सां सीन कया आहिनि मूंखे लॻो तव्हां अॻु में कुझु शायदि कमु कयो आहे न मुंहिंजो फर्स्ट फिल्म आहे ऐं टिकटॉक ते कमु वग़ैरह कंदी आहियां सर बिल्कुलु दुआ टिकटॉकर आहे ऐं हिन जा वॾा फॉलोवर आहिनि ऐं वॾा तमामु मिलियन में व्यूज़ आहिनि ऐं तमामु बहितरीनु अच्छा मुमताज़ टिकटॉक बि माना असांजे ख़ासि तौर ते आर्टिस्टिक लॾे जे लाइ तमामु बहितरीनु प्लेटफॉर्म आहे त हुनजो कॉन्फिडेंस बिल्ड थिए थो एतमाद वधे थो माना कैमरा जो जेको हेजिटेशन आहे जेको ड्रिज आहे उहो माना ख़तमु थो थिए बिल्कुलु ऐं सर अॼुकल्ह तक़रीबन ॾिसो असांजा नौजवान ऐं जेके छोकिरियूं आहिनि टिकटॉक ते अचनि थी पियूं ऐं तमामु महिनत कनि थियूं असांजी हीअ कामरेड शबीरा जी साम फिल्म आहे अदे मज़हर साहब ऐं मुमताज़ खशकली साहब पंहिंजो शाइर आहे पंहिंजो हिनजो ऐं तव्हां हिन फिल्म खे जेतिरो वधीक जेको आहे सो लाइक कयो शेयर कयो यूट्यूब ते सब्सक्राइब कयो ताकि नई तव्हांजी हीरोइन अची वई आहे दुआ जमाली मां हुनजी मदर आहियां फ्रॉम सिंजोरो सांगड़ ऐं असांजी दुआ आहे दुआ खे आहे त ही फिल्म छाप रहे हिन खां वधीक प्रोजेक्ट्स हिनखे मिलंदा ड्रामनि जी सूरत में टेली फिल्म जी सूरत में ऐं ॿियो मतिलबु छाकाणि सिंधी मीडिया में तमामु घणो कमु आहे ऐं ख़ासि तौर ते असांजी लेडीज़ आर्टिस्ट जी तमामु घणी खोट महसूसु थी आहे छो जो काफ़ी असांजूं आर्टिस्टियूं जेके आहिनि उहे मीडिया छॾे वियूं आहिनि जीअं रियाना खोकर छॾे वई आहे अस्मा भुट्टो छॾे वई आहे इहे काफ़ी असांजूं जेके हीरोइन्स हुयूं उहे असांजी सिंधी मीडिया खे अलविदा करे चुकियूं आहिनि त असांखे न्यू कमर्स खे जेको आहे सो हिमथाइणो पवंदो ऐं दुआ जो मुस्तक़बिल तमामु बहितरीनु आहे छाकाणि त तव्हां हिन स्टोरी में कमु कयो आहे तव्हांखे कीअं पियो लॻे पंहिंजो किरदारु ॾाढो सुठो आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह ॾाढो फिल्म दुआ सिर्फ़ु एतिरी कयो सपोर्ट कयो त अॻिते असांजी फिल्म वधे अञा असां व्यूज़ ॾियो फॉलोवर्स सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे लिंक अञा वधाईंदा कयो असां बि लिंक खे वधाईंदासीं तव्हां वधाइजो सपोर्ट कयो असांखे त असांजी सिंधी फिल्मूं अञा वधीक ठही सघनि तव्हां सपोर्ट कंदो असां अञा वधीक ठाहींदा रहंदासीं बराबरि ज़ुल्फ़िकार साहब हिकिड़ी मां गुज़ारिश कयां त ख़ासि केली साहब जी चांहि हिते ई ठही वई आहे वीडियो इन करे बि मूं रिकॉर्ड करण जी कोशिशि कई त तव्हां वटां चांहि जो वक़फ़ो अची वियो ऐं वक़फ़े जो फ़ाइदो वठंदी मां पंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ हीअ असां ॻोठ फ़क़ीर अब्दुल सत्तार मंगरियो में अची विया आहियूं सिंजोरे जे भरिसां फ़क़ीर अब्दुल सत्तार मंगरियो जो ॻोठ आहे हीअ तव्हां तमामु ख़ूबसूरत लोकेशन सॼा ॻोठ वारा शूटिंग ॾिसण आया आहिनि नंढा वॾा पोड़ा पका सभु ऐं माशाल्लाह तमामु सुठो कोऑपरेट सुठो ताउन ऐं तमामु बहितरीनु लोकेशन मौसम ॾाढी ख़ूबसूरत ऐं शानदार थी वई आहे मौसम जो नज़ारो तव्हांखे वठाईंदुसि त तमामु झुड़ ऐं क्लाउडी मौसम आहे ऐं मींहुं बि ताज़ो वसी चुको आहे अञा मींहुं पवण जा इम्कान आहिनि पोइ हीअ फिल्म तव्हां यूट्यूब चैनल ते एम के यूट्यूब चैनल ते ॾिसंदव तव्हांखे चैनल वणंदी ऐं चांहि जो वक़फ़ो आहे चांहि जी सलाह आहे तव्हांखे जेकॾहिं मूंसां गॾु तव्हां बि चांहि पियो त चांहि पीअण बि घुरिजे छाकाणि त थकावट खे दूरि कंदी आहे माण्हू फ्रेश महसूसु कंदो आहे ऐं दिलि चवंदी त अञा बि वधीक जुस्तजू कजे सो अब सत्तार मंगरे जे ॻोठाणनि जी सभिनी जी महिरबानी अब कीअं पियो महसूसु थिए रिकॉर्डिंग हा बहितरीनु महसूसु थिए न पहिरियों चकर रिकॉर्डिंग थी आहे तव्हांजे ॻोठ में हा माशाल्लाह ज़बरदस्त इंशाल्लाह तव्हांजो मोहबतूं क़ाइमु रहियूं त अहिड़ा मेला वरी मचाईंदासीं थैंक यू महिरबानी